Thank you.
लेकिन वो पूजा देशने कभी न भवती जिसने घर की लक्ष्मी की सेवा न करी है। ये सदगुरु से ध्यान से माता कारी शर्ट वाली नन्हे बारिश में गई करे ये मीरा की डोकरी पूजा करे लीजिए लक्ष्मी माता की मामी उनके सदगुरु छप्पन भोग तैयार करें छप्पन भोग तैयार करें छप्पन भोग तैयार किया चालू है चालू है पहले लक्ष्मी माता भोग लगाएगी और फिर मैं उनको देने वाली हूँ कहते हैं ओके तो मम्मी आके सेवा भी करे पूजा भी करे लक्ष्मी माता जी नंदरो बाल अच्छी अच्छे सो मम्मी मुझे ये सब करे मैंने तो खाना खिलाया तो चेस पहले लक्ष्मी माता खाएंगी बड़ी माँ है इसलिए उनको पहले मिलेगा और फिर मैं आपको दूंगी तो चेस घर में हम ये रूल कभी फॉलो करते हैं नहीं चालू नहीं हाँ बड़ी माँ कौन सी है दादी तो पहले दादी को कभी हम
आप तो बोलो लक्ष्मी माँ बड़ी माँ है, पहले वो भोग लगाएगी फिर हम लोग खाएंगे। तो शांति करो। देखिए काले को मैं जब भोग लगाया कथा वो लग रहा है दादी नन्ही बाल की समझाया भाई माँ कोई लोग के कराएगा सेवा बड़ी माता के भोग लगाएगी। बड़ी माता के क्या है लक्ष्मी माता। नन्हे बाल उसको सारे सवाल पूछे सभी शांति करके वो करायो कथा हम हुए एकदम बोल जो है शक्तिवान थी चौसरी वही लोग मेहमान करे आवाज की को जाए कथा इकट्ठी करे सभी के आती है ये मन करे नहीं चलती नन्हे बाल जरूर पहले लक्ष्मी माता भोग लगाएगी वहां पे ऐसा सभी फायदा से नन्हे बाल बच्चे लोग घर में ये रूल फॉलो छोड़ थी हुआ है पहले बड़ी माता खाए दादी खाए उनका को पान खाए घर में लोग तो थी हुआ है पहले ऐसा करते खाना है लास्ट में बेचारी दादी खाएगा। लक्ष्मी माता सिर्फ मूर्ति पूजा करना सा प्रश्न नहीं जिस तरह घर की माता के प्रश्न न करेगा जेके घर की न्याणी माने वो भी लक्ष्मी आहे जिने बेचारी न्याणी शादी करे लेके आए तो पिता सभी सभी अंदर थी तो घर नहीं थियो भाई न्याणी की शादी थी गई और पिता थोड़ो थोड़ो एक अचन चालू थी हुआ कैन नोटिस किया ये बात भाई न्याणी की शादी में वो घर थोड़ो एक थी हुआ है थोड़ी गरीबी अच्छी मिल गया या फिर शादी की व्यक्ति मिल गया है कैन नोटिस हुआ है एवन नोटिस न्याणी से न्याणी करे जरे जन्म की हुआ न्याणी को साचन नहीं घर में की रहे हैं अभी साचन नहीं भी कोई बनायो धना उनकी शादी करे नीना है वो न्याणी बेचारी घर में बाहर मेहंदी आए ये जो घर बनी बसाई है पंहिंजे घर में जेको लक्ष्मी है वो लटजी वही है ऐं बागन वाला खान जिनके घर में कोई न्याणी साल से दफा या टे दफा ईंदी आहे तो वरी वो भाग लटाई ईंदी आहे पंहिंजे घर में उते वरी भाॼाई जेके आहिनि नाराज़ थी विया आहिनि निराण छो आई निराण पंहिंजो भाग कोई ठाहिण आई आहे भई वरी मिले पिता जो भाग जेको आहे पहिरीं वांगुरु थी वञे इन करे कॾहिं बि न्याणी घर में अचे त नाराज़ न थियणु खपे। टी लक्ष्मी जेकी आहे हिकु लक्ष्मी थी वई माता ॿी लक्ष्मी थी वई धीअ टी लक्ष्मी कहिड़ी आहे नूंहुं अगर नूंहं घर जी ख़ुशि कान्हे त लक्ष्मी माता कॾहिं बि ख़ुशि न थी बोलो रोटी वारे शाम की अगर नूंहं खे बि जीअं अचे घर में उनखे धीअ वांगुरु लेखूं उनजो धीअ वांगुरु ख़्यालु रखूं ऐं उहो ख़ुशि रहे वो ख़ुशि रहंदी त लक्ष्मी माता पाण ई ख़ुशि रहंदी। बोलो रोटी वारे शाम की मनू मातो साल कायो दिल सातो साल काया सतगुरु सामना ओके भाई मां सब कुछ मांगो ओ मंडलो ना साल कायो आयस्मा पावल सारे
ये तो नथी करे चयोसी ये ॾाढी ख़ुशि आहियां ये चवंदा सी ख़ुशि आहियां ये पाण ख़ुशि रहंदासीं ये पुछे कीअं आहियो ॿुधाइण वारो भई मां ख़ुशि आहियां पंहिंजा दुख न ॿुधाइणा आहिनि जेको जेको चवंदासीं सम्झो कोई दुख आहे उहो चवंदासीं वरी करे त उहो ई थींदो ऐं चवंदासीं ठीकु आहियूं त ठीकु थी वेंदासीं चवंदासीं ख़ुशि आहियूं त ख़ुशि थी वेंदासीं हिकु शख़्स हुयो जेको ॾाढो बीमार थी पियो कोमा में हली वियो हुनजी माता वई कंहिं गुरूअ वटि चयईसि त सम्झो भई ठीक थी वञे त चयईसि हिकु प्रार्थना लिखी चुकिया वो प्रार्थना इन माण्हूअ जे भरिसां हिनजे भरिसां ॾेई करे उहो प्रार्थना करणी आहे जेको शख़्स आहे बीमार आहे हुनजे भरिसां वेहिजे ऐं भॻवान जो फोटो वीडियो वारे करे डेली इहा प्रार्थना चइजे त ॾिस तुंहिंजो दुख कीअं पंहिंजो पाण ई ठीकु थो थी वञे माता घर वई हेॾे पतीअ जे बेड जे भरिसां जो फोटो रखी करे वीडियो वारे करे उहो प्रार्थना पढ़ी हुन में छा लिखियलु हुजे भॻवान तुंहिंजा शुकराना मुंहिंजो जेको पति आहे उहो पहिरीं खां बहितर थी वियो रोज़ इहे चई पति छा में आहे कोमा में हली हुनखे कोई सम्झ कान्हे पर माता छा वेठी प्रार्थना में चए भॻवान तुंहिंजा शुकराना पहिरीं खां बि बहितर थी वियो रोज़ ये चवे हुनजे पतिअ जे कन ते इहे ॿ शब्द पवनि डेली ऐं छा थी थो वञे उहो अंदर ई अंदर ठीकु थी वियो चवंदासीं मां शाहूकार आहियां मां शाहूकार आहियां मां शाहूकार आहियां त शाहूकार थी वेंदासीं चवंदासीं मां ग़रीब आहियां कोई पैसा ई कान्हे त उहो ई थी ईअं में हिकु दफ़ो सरस्वती माता अची ज़बान ते विढ़ंदी आहे जेके शब्द मुख मां कढंदासीं उहे थी अॼु अगरि दुखी आहियूं त किथे न किथे असां चयो हूंदोसीं भई असां दुखी आहियूं इन करे दुखी थिया गुरूअ जे सदके आनंद में छा थी वेंदासीं आनंद में थी वेंदासीं बोलो गोरी वारी श्याम की मंदिर अचूं खिलंदा खिलंदा अचूं खिलंदा खिलंदा वञूं कमाई माई खे पघार ॾेखारियो मुंहुं सुधाए करे पघार वठी याद रखिएगा लगनो ना कि किसी मुद्दा पे पीली करे रखी भगवान बताया है उन्हें तुरंत पीली करे कासी को लगे ध्यान में मजो ही नहीं बाकी चिंता में करता सी तो चलो केदा पे बाद में आना बोलो गोरी वाली श्याम की नहते बोले करे हम मटन है ना मटन करे अंदर ना बोले करे वो लोगों संगे
બોલો બાબા દાસ નામ સાહેબ की जय हमारे कथा उदाहरण के नाम विजय छोटे सवाल पूछने को कहा कि नारोटी के पूछने को सवाल था कि जवाब देना हो अगर सही ध्यान समझो छात्र श्रीमद भजन में जब को काबे जो मिठड़ो नालो बाकी दुनिया और भौर गया जेको वॾो भाउ हुयो ॾाढो अमीर हुयो मां कयो प्रॉपर्टी प्लॉट पर दिल नथी ॾाढी नंढी दिल जो ग़रीब हुई नंढो भाउ हुजे ॾाढो ग़रीब वीचारे खे कोई नंढो खेत हुजे हुनमें खेती कंदो गुज़रान कंदो पर हुनजी दिल ॾाढी नंढी हुजे घर में जेतिरो बि खाधो थिए लक्ष्मी माता जी ॾाढी पूजा कंदो लक्ष्मी माता चवंदी हुअसि अगर तुझे आसपास में तेरे खाली पेट आहे त मां तुझे मथां राज़ी नथी वञी तोखे खपे कि तो वटि धन धान्य अचे पैसो अचे त पहिरियों तोखे छा करिणो आहे ग़रीबनि खे खाधो खाराइणो मुंहिंजो कोई बि ॿार खाली पेट न सुम्हे त हीउ छा कंदो हो वेठो हो कम ते जॾहिं मोटंदो हो तो कुछ खाधो बचल हूंदोसि अधु खाधो बचल हूंदोसि पोइ उते हिकु ॿुढड़ी अम्मा वेठी हुई सूरदास अम्मा वेठी हूंदी हुई पोइ छा कंदो उहो खाधो ॿुढड़ी अम्मा खे ॾींदो उहो ख़ुशि थी वेंदी ऐं उहा चवंदी हुयसि जेकॾहिं तूं मूंखे खाधो खाराईंदो हिकु ॾींहुं तूं महलनि में राज कंदी बोलो गोगरी वाले श्याम की बोलो लक्ष्मी माता की गरीब हुजे पर दान ज़रूर करें कॾहिं खास घर में खाधो ठाराए करे ग़रीबनि खे खाराईंदा वॾो भाउ जेको ॾाढो नाराज़ थी वियोसि पहिरीं ग़रीब लॻो पियो आहे हथे
महिनत पैदा करी शाहूकारी अथई में ग़रीबी ते मथां वरी दान प्रोजेक्ट तो चौदोस वैद्यनाथ में दिल नमनंदिया और माता जो ये वचन आहे भई मुझे आसपास कोई खाली पेट न हुजे मां हिकु फुल्को खावां तो मां अधु वॻे उन्हनि खे खाराए छॾियां पर मां दान पुञ ज़रूरु कयां ॾाढो गुस्सो आयो वॾे भाउ खे हथ खां पकड़े चईसि हल मूंसां गॾु गांव में पाण टिनि ॼणनि खां पुछंदासीं अगरि टिनि ॼणनि चयो मां राइट आहियां त तुंहिंजो जेको नंढो प्लॉट आहे इहो मां खणी छॾींदमि ऐं अगरि टिनि ॼणनि चयो भई तूं सही आहीं त मां पंहिंजो वॾो प्लॉट तोखे ॾेई छॾींदसि चईसि हल भला पर हाणे बजट में छा चयोसीं दुनिया मथे जो सूर आहे माण्हू न पाण दान कंदा ॿिए खे करणु कोई वेंदो हुनजो दान करणु हुनखे बि सम्झाईंदा छो तो एतिरो दान कयो छा पियो दान करण माण्हू छो तो पहिला पैसा विझाई इहे माण्हू फिटाइण वारा वधीक आहिनि पर पुण्य कराइण वारा घटि आहिनि पाप कराइण वारा वधीक आहिनि छो था वञो मंदिर न वञो मंदिर छा मिलंदो मंदिर मां फलाणो हीअं फलाणो हीअं पर कॾहिं कोई दिले हूंदो जेको पाण खे सचो रस्तो ॾेखारींदो आहे मतलब सत्संग में ई फ़ाइदो आहे नाम सिमरन में ई फ़ाइदो आहे दान पुण्य में ई फ़ाइदो आहे इहो कोई दिले असांखे सम्झाईंदो जीअं विया गांव में टिनि माण्हुनि खां पुछियो टिनी माण्हुनि छा चयो अॼु जे ज़माने में दान पुण्य न बाबा ग़रीब थी वेंदासीं पहिरीं कमाइण जो ॾुखियो थी पियो हाणे नंढे ॿार खे छा कमु आहे पैदल जो नंढो प्लॉट उसमें की जगह हूंदसि वधे की नीचे रस्ते ते अची वेंदी मंदिर जे ॿाहिरि वञी भीख पीअंदो घर में जेको अनाज हुयो उहो बि ख़तमु थी वियो वॾे भाउ कयो चईसि मूंखे त हाणे खाइण लाइ बि न आहे थोरी घणी मदद कर वॾो भाउ चएसि त मां तोखे सम्झाईंदोसि भई तूं इहो दान पुण्य न कर पुछां शांत रहो दीपक पीछे बोलो शांति करो कौन बात कर रहा है वॾे भाउ छा कई दिल जो नंढो हुयो चईसि 10 बोला कणिक किलो हुई पर ॿई अखियूं मूंखे ॾेई बोलो गोदरी वारे लक्ष्मा अॻे ॿई अखियूं हुनखे ॾेई छॾी इहा सची घटना आहे भई माता लक्ष्मी ॾिसंदी आहे भई हुनजो मन साफ़ आहे ॾियणु सिखियो आहे तॾहिं वञी असांजी कुझु ईंदी आहे नंढे भाउ ॿई अखियूं हुन वॾे भाउ खे ॾेई छॾी हाणे सूरदास कयो हाणे हुनजी पत्नी रोज़ हुनखे हथ खां वठी मंदिर वठी वेंदी मंदिर जे ॿाहिरि अची वेंदो भीख पिनंदो ऐं जेको जमा थींदो हो वरी पत्नी ईंदी हुअसि वठणु वरी वापसि वठी वेंदी हुअसि ऐं हुन मां ई पैसनि मां खाधो ठाहे सभु घर जा भाती खाईंदा ॿार पाण हिकु ॾींहुं इएं थियो पत्नी खे थोरी देरि थी वई अचण में ही सूरदास ॿाहिरि वेठो आहे कंहिंजे ॿाहिरि वेठो आहे सूरदास मंदिर जे ॿाहिरि पत्नी खे देरि थी वई अचण हाणे इहो वीचारो पाण चई मां पाण पहुची वियुसि पर हुन जॾहिं अकेलो वियो मां उहो रस्तो भुलिजी वियो किथे वञी पहुतो जंगल में वञी पहुतो जंगल में ॾिसे हिकु वण आहे फील्ड ते हिकु वण आहे हुनजे हेठां वेही रहियो चई मां घर में खां पुछां कीअं पुछां एड्रेस की ख़बर न जंगल में माण्हू वीचारो लक्ष्मी माता जो नाम स्मरण करे वेठो कार्तिक भगवान जो नाम स्मरण करे वेठो छो त कार्तिक जे महीने में ॾियारी ईंदी आहे भई उहे अची पंहिंजा दुख दूर कंदा उन वण में 3 भूत रहंदा बोलो गोदरी वारे शाम की 3 भूत उन ॾींहुं उन महीने में हिकिड़ी मीटिंग थी हुई महीने में हिकिड़ी मीटिंग थी हुई ऐं असां त कंहिंखे तंग कयोसीं सॼे महीने में असां कंहिंखे तंग कयोसीं हिक ॿिए खे ॿुधाईंदा ऐं चवंदा ॾिसो जेके माण्हू जंहिंखे मज़ो ईंदो आहे जंहिंखे तंग करण में माना उहो कहिड़ी वृत्ति जा आहिनि भूत वृत्ति जा आहिनि ऐं वरी हिक ॿिए खे ॿुधाईंदा ॾिठे मां फलाणी खे
उते में फलाणी के करे असला सब्जी में हुए भूत प्रति जाए भूत प्रति जाए एडन मानन जी दोस्ती बिल्कुल न करना पे कहते हैं मैं तमाम के परेशान करना खबर न पड़ो जिनके मजो का परेशान करने हुए तनबी के साथ करने सुहाने पैजो बार एडन मानन का परिवार भूत रसोई मुझे छाता बुलाए पहले भूत चाहे तो अधिकतम दिन हॉल में नगरो कराया है मेरे भाट नगरो भाइयों इन महीने में कुछ दान कर लाए तमाचा कयो नंदे भाइयों अखियों करती मैंने के देखे बुद्धि भूत दे पंहिंजे अंदर देवता वेठो हूंदो आहे पंहिंजे अंदर दाना वेठो हूंदो आहे जॾहिं असांखे रहम अचे कंहिंजे मथां माना देवता जाॻियल आहे जॾहिं कंहिंजे मथां गुस्सो अचे माना राक्षस जाॻियल आहे वॾे भाउ जे मथां केरु वेठो भूत वेठो हिन करे हुन अखियूं ॿुधी वरी ॿियो भूत ॿुधाए थो भई मां छा कयो अॼु मां नगर में वञी जेके नदियूं वहंदियूं पहाड़नि मां उहे नदियूं बंदि करे आहियूं पहाड़ जो रस्तो ई बंदि करे आहियूं हाणे सॼे गांव खे पाणी न मिलंदो हिते हुते वेंदा भरण मूंखे मज़ो ईंदो भूत चए वरी टियों भूत चए थो मां त राणीअ खे गूंगो करे आहियां हाणे जेसि ताईं उहे दवा न वठंदी तेसि ताईं ठीक न थींदी हिक ॿिए खे ॿुधाइनि था भई हिन जूं अखियूं कीअं ईंदियूं चई सीजे हुन ते पाण वेठा आहियूं हुनजी टारी खाली वणंदो न पंहिंजे अखियुनि खे हिनजी रोशनी अची वेंदी अच्छा पाणी कीअं ईंदो चीज खाली थोड़ी मिट्टी उते वञी सरकाईंदा पंहिंजो पाणी उहे नदी वापसि चालू थी ऐं राणी कीअं ॿोली आहे ॻाल्हाइण कीअं सिखंदी चीज हिन ई वण जी टारीअ जी दवा ठाहे पीअंदी त ॻाल्हाइण सिखी वेंदी सूरदास ख़ुशि थी वियो पहिरीं पहिरीं छा कई टारी खणी छा कंदो टारी अखियूं में हणंदो छा अची वेंदी अखियुनि में रोशनी अची वेंदी हाणे वयो राजा राजा की चीज तुझे गांव में पानी काने हल मां तुझे पानी चालू करांदी राजा के वठी वयो छा कई उते वञी मिट्टी सरकाई त नदियूं चालू थी वयूं राजा उनखे महल ॾेई छॾियो राजा उनखे खज़ाना ॾेई छॾिया तो त पाणी के आंदो आहे असांजे गांव में वरी चीज राणी हूंदी आहे न वठी दवा ॾेई हिन सां ठीक थी वेंदी बराबर न वो दवा नहीं रानी वो दवा वठी रानी ॻाल्हाइण चालू राजा अञा हिकु बंगलो ऐं अञा हिनखे माल मिलत ॾेई छॾी हाणे हिनजी ग़रीबी छा थी वई दूर थी वई पर हिकु ॻाल्हि हुई जॾहिं दरवेश हुयो जॾहिं भीख पिनंदो हो जॾहिं सूरदास हुयो उन अंधी माता खे रोटी ॾियणु बंदि न कई भले ॿ फुल्का ईंदासि पर हुन अंधी माता खे अधु फुल्को ज़रूरु ॾेई तो अंधी माता छा चवंदी हुअसि हिकिड़ी तूं महल में राज कर हिन माता जा अखर सच थी बोलो गोत्री वाले श्याम की जंहिंजे लॻे थो भई हाणे ग़रीबी आहे दान पुण्य करणु बंदि न कयूं त माता ॾिसो पंहिंजो पाणी बरकत मिलंदी बोलो गोत्री वाले श्याम की सेवा करते पल पाई रे सेवा करते पल पाई रे वो आनंद रे फुलकारी रे आनंद रे फुलकारी रे सत्तर सानी हलाए सत्तर सानी हलाए सेवा करे
So भजन में चयोसी भुजल नामी गुमराह बना राह खबर आए पाणे नेकते हलनो आहे पर छा थी वियो आहे विसरी विया आहिनि जॾहिं गर्भ में हूंदो आहे ॿार उबतो लटकियल हूंदो आहे अंधेरो हूंदो आहे उते मिंथा कंदो आहे भॻवान खे भई भॻवान खे नरक मां जल्दी कढ मां ॿाहिरि वेंदुसि मां ॿाहिरि वञी सिर्फ़ु तुंहिंजो नाम स्मरण कंदुसि वो भगवान उते समझाईंदो अथसि न तूं छा कंदे तूं माया में भुलिजी वेंदी उते भगवान चवंदो आहे न मां माया में न भुलिजंदुसि पर जीअं ॿाहिरि निकिरंदो आहे माया जे चक्रव्यूह में फसंदो वेंदो आहे पहिरीं नंढो घर हूंदो आहे पोइ लॻंदो आहे वॾो घर हुजे या नंढी गाॾी हूंदी आहे लॻंदो आहे वॾी गाॾी हुजे नंढो दुकान हूंदो आहे लॻंदो आहे वॾो दुकान हुजे त बस इहा लालच वधंदी वेंदी आहे लोभ वधंदो वेंदो आहे ऐं पहिरीं सम्झो कलाक नाम सिमरन कंदा हुआसीं हाणे अधु कलाक थोरनि सालनि खां पोइ 15 मिंट पोइ वरी जेका शइ वधाइणी आहे उहो न वधाईंदासीं जेका शइ घटाइणी आहे उहो न घटाईंदासीं भई माया मां असां ॿाहिरि निकिरूं उहो न कंदासीं नाम सिमरन खे वधायूं उहो न कंदासीं मंदिर ॿ कलाक अचिणो आहे हर मंगल मां चवंदी आहियां ॿिनि मां हिकु थिए थो पर ॿिनि मां टे नथा थियनि 2 कलाक मां 3 कलाक नथा थियनि भई कलाक अॻु अचिबो आहे कलाक पोइ वेही करे थोरी सेवा करिणी आहे शुकदेव हुयो वेद व्यास जो पुटु वो माता जे गर्भ में हुयो असांखे त खपे न मां त 1 साल थी वियो नमन तार ॿाहिरि ईंदो आहे माता जे घर में 1 साल थी वियो ॿाहिरि न अचे शुक्र 2 साल थी विया 3 साल थी विया ईअं कंदे कंदे माता खे 16 साल थी विया घणा साल वो गर्भ में हुयो 16 साल केरु हुयो गर्भ में केरु ॿुधायो शुकदेव नालो आहे कंहिंजो पुटु आहे वेद व्यास जो पुटु आहे वेद व्यास वञी चिंतू वेठो करे भई पुटु तूं ॿाहिरि अच चवंदो न पिताजी मां ॿाहिरि ईंदुसि न मां मोह माया में फसिजी वेंदुसि मां हिते ई नाम स्मरण नथो करे ॾिसो एतिरो ज्ञान शुकदेव खे
उते कृष्ण भगवान अचनि था ऐं चवनि था मां तोखे न माया खां परे करे जेको असां हिते मंदिर ते पहुचूं था या कंहिंजे करे पहुचूं था कंहिं न कंहिं भगवान जो असांजे मथां हथ आहे इन करे असां माया मां निकिरी करे हिते पहुची सघूं था न त राक्षस बीठा आहिनि भई हे सिर्फ़ु माया में हुजनि सत्संगी वक्ती कंहिंजो न कंहिंजो फोन अची वञे भई पैमाम थो अचे सत्संगी वक्ती मथे में सूर पवंदो भई तबियत ठीकु कान्हे सत्संगी वक्ती माई नीति करण वारी ये परीक्षाओं जो घड़ियूं हूंदियूं आहिनि गुरु नानक साहिब समझाईंदा हुआ सती खे भई नाम सिमरन मिस न करो नाम सिमरन मिस न करो कलयुग तव्हांखे फसाए रखंदो घर में वो कलयुग अची मिलंदो गुरु नानक साहिब सां तूं छा जो इहो नाम सिमरन वेठो कराई सभिनी खां सभई नाम सिमरन कंदा कथाऊं ॿुधंदा उन्हनि जा दुख दूर थी वेंदा पोइ मां कंहिंखे बि सज़ा ॾींदुसि गुरु नानक साहिब खे चएसि वठि मूंखां हीरा मोती पर इहो नाम सिमरन कराइण बंदि कर गुरु नानक जी न करनि दिला मूंखे हीरा मोती मां हिते जग खे तारण आयो आहियां मां जग खे तारे वेंदुसि नाम सिमरन सां तारे वेंदुसि मां जग खे तारण आयो आहियां मां तारे वेंदुसि गुरु नानक साहिब कलयुग जी ड्रेस ॾिसनि था अॼु ड्रेस पातल आहे पर उन ड्रेस में छा आहिनि छेद आहे चीज पाण त फाटल ड्रेस पाए बीठो आहीं जंहिंमें टुग आहिनि ऐं मूंखे जेको हीरा मोती ॾींदो आहे चीज ख़बर अथई इहा ड्रेस छा आहे चीज छा आहे चीज चादर आहे जॾहिं तुंहिंजे नाम सिमरन जो टाइम थी वियो आहे जॾहिं तुंहिंजे सत्संग जो टाइम थी वियो आहे मां हिक हिक जे मथां वञी उहा चादर विझी ॾींदी भई मंदिर न अचनि या लेट अचनि है ना कोई जगह अहिड़ा प्रेमी हूंदा आहिनि जेके हिन चादर में टुंग मां चादर में टुंग करे ॿाहिरि निकिरी पहुची ईंदा आहिनि दीपा का टुंग थोड़ा देर सां ॾेखारे सो मला अगर देर थी हुजे त ये ना समझ भाई असां वेठा देर कयूं के वेठो देर कराइण कलयुग वेठो देर कलयुग खे खपे भई हिन जो कमु जल्दी न थिए कलयुग चाहे तो भाई अञा में दुख हो गई असांखे छा करिणो आहे कलयुग जी चादर में टुंग करे करे असांखे टाइम ते अची पहुचणो गुरु नानक साहिब समझी विया ऐं पुछेसि तो कलयुग मां भई तूं घणे बजे वञी इहा चादर विझी वियो आहीं चईसि पहिरियों त सुबुह जो विझी छॾंदो आहियां 2:30 बजे जॾहिं अमृत वेलो चालू थी वियो आहे छो त अगरि अमृत वेले में कंहिं उथी करे नाम सिमरन कयो माना हुननि जी मुक्ति पकी आहे हिन जनम में हुननि खे मोक्ष मिलणो ई आहे उनखां पोइ वरी कॾहिं विझी ईंदो आहियां जॾहिं सुबुह जो घर में आरती जो टाइम थी वेंदो आहे उन वक़्तु अची विझंदो आहे वरी टियों कॾहिं जॾहिं संझा वक़्तु असांखे मंदिर अचिणो आहे इन करे अची करे चादर विझंदो आहे त असांखे भाॻनि वारा आहियूं जो गुरुअ जो हथ असांजे मथां आहे जीअं कृष्ण भॻवान सम्झायो कंहिंखे सम्झाई शुकदेव खे शुकदेव किथे हुयो गर्भ में हुयो घणा साल हुयो गर्भ में 16 साल ॾिसो ॿाहिरि अचे त उते कृष्ण भॻवान खे अची सम्झाइणो पियो भई शुकदेव तूं ॿाहिरि अच मां तोखे हिन माया जी वॾे जाल में फसण न ॾींदसि बोलो गोरी वाले श्याम की जय अॼु चिल्ड्रन डे आहे भेण बोलो गोरी वाले श्याम की जय करलत निजी सेवा जाई को
जीवन की सेवा करता वो भी कामिक थियण वारी आहे नसीब वारो समझो अगर असां खे अचे तो कुछ जुड़ण लाइ माना उनखे लॻे थो भई असां वटि असीं सामर्थ्य आहियूं ॾियण में इन करे उहो असां वटि पहुचे थो कॾहिं बि कंहिंखे दरगाह न ॾियूं कॾहिं बि कंहिंजी बेइज़ती न करूं न ॾेई सघूं त माफ़ी घुरूं थी सके त ज़रूरु उनखे मदद करूं बोलो गोत्री वारे कर श्याम की जय शाल हलते सभी के जारी जो वर्सी साहब जी पहली मीठी चोरी वर्सी साहब आए हैं कभी बुधायो आसे पास रहते बुधायो हैं मंदिर में चारे दिन अच्छी करे 24 कलाक भक्ति जी सेवा आगे भी वादाई कविता तक बोला अभी का संगत दरबार संगत दरबार की तक भी ये वादाई उदय क्या
नहीं मुझे बोल बाबा दासाम की तू याद कर गुरु के तू याद कर गुरु के गुरु को सतो साई तुझी मुश्किल मिटाई दो सतो साई तुझी मुश्किल मिटाई दो तू याद कर गुरु के गुरु को तू याद कर गुरु के गुरु को ओम जय देवा स्वामी जय